यार आप लोग थोड़ा थोड़ा पीछे तो हो जाओ यार। लाल शाह, मौलाना ताज मोहम्मद नायो, ताहिर मजीद, रफीक मक्सी, भावरो बेनरो, साफियो, जॾहिं खां ये दुनिया वजूद में आई आहे ऐं जॾहिं खां इंसान हिन धरतीअ ते आया आहिनि, तॾहिं खां जेके बि ह्यूमन सेटलमेंट्स थियूं आहिनि, इंसानी आबादियूं थियूं आहिनि, तहज़ीबूं सिरजियूं आहिनि, माण्हुनि घर कोठ ऐं शहर आॾिया आहिनि, उन्हनि सभिनी जो बुनियाद हिक ही शइ रही आहे, दरिया। रुगो सिंधु दरिया न, अमेरिका जी मिसिसिपी हुजे, रूस जी वोल्गा हुजे, चीन जी यांगसी ऐं येलो रिवर हुजे, यूरोप जो डेन्यूब हुजे, गंगा जमुना ऐं सरस्वती हुजनि, इंग्लैंड जी थेम्स हुजे, फ्रांस जी सेन ऐं राइन हुजनि, ऐं सिंधु नदी हुजे, ऐं मिस्र जी नील हुजे, या दजला ऐं फरात हुजे, वॾियूं तहज़ीबूं, वॾियूं आबादियूं दरिया ज़रिए ठहनि थियूं। मेसोपोटामियन तहज़ीब, मेसोपोटामिया, सुमेर जी तहज़ीब, दजला ऐं फरात जा किनारा, मिस्र जी तहज़ीब, नाइल यानी नील जा किनारा, फरात, यूफ्रेटिस, दजला, टाइग्रस, रूए ज़मीन जूं समूरियूं आबादियूं दरियाहनि जे किनारनि ते, तहज़ीबुनि जी इर्तिका दरियाहनि जे किनारनि ते। ही इंडस सिविलाइजेशन, मोहनजोदड़ो जी तहज़ीब, दरिया जो किनारो, ही सॼो बर सग़ीर दरिया जो किनारो, इंडस उन मां फुटी निकितो आहे। ही आर्यन जा लश्कर ऐं कटक किथे अची आबाद थियनि दरिया जे किनारे ते, ऐं जे दरिया कढी छॾियो त सम्झो इंसानी वजूद मां दिलि कढी छॾी। दिलि जंहिंजूं शरियानियूं रत खे हलाइनि थियूं, दिलि जेका धड़के थी, जंहिंते सॼो जिस्म हले थो, ऐं उहा जॾहिं दिलि बीह वञे थी तॾहिं चइबो आहे त दिलि बीह वई, गुज़ारे वियो, हार्ट अटैक थियो, दिलि जी धड़कन रुकिजी वई, धक धक छॾे ॾिनई। उहा धक धक तव्हांजे दरिया जूं लहरूं आहिनि, दरिया जे लहरुनि जी रवानी आहे जेका तव्हांजे दिलि वांगुरु धड़के थी। ऐं ही ज़रदारी साहब ऐं असांजी प्यारी भेण बेनज़ीर भुट्टो, जंहिं लाइ असांखे इज़त आहे, एहतराम आहे, शहीद थी आहे, दिलेर ख़ातून हुई, उन सां सियासी इख़्तिलाफ़ हुआ पर बहादुर ख़ातून हुई, पाणीअ ते मज़बूत स्टैंड वरितई आख़िरी ॾींहंनि में। उन जो फर्ज़ंद अर्जुमंद अॼु बाइख्तियार आहे, ताक़त आहे, खरबे रुपया आहिनि, वसीला आहिनि। ज़रदारी साहब ऐं बिलावल साहब तव्हांजा हमनवा, तव्हांजा तर्जुमान, तव्हांजो केस लड़ंदड़, के अहले इल्म, के अहले कलम, के अदीब, के सहाफ़ी, के NGOs वारा, के वकील, के रिटायर्ड कामोरा चवंदा आहिनि त जीअं बि आहिनि सिंधी आहिनि,
कहिड़ा बि आहिनि, वरी बि पीपुल्स पार्टी जी हुकूमत, सिंधियुनि जी हुकूमत आहे। जे नवाज़ शरीफ़ जी हुकूमत थी वञे सिंध में, जे इमरान ख़ान हलियो अचे हा, जे पागारो हलियो अचे, जे जीटीए हलियो अचे, जे क़ौम परस्त हलिया अचनि, जे मज़हबी पार्टियूं हलियो अचनि, त पोइ जेको सिंध सां हशर थिए हा। तंहिंजे करे जीअं बि आहे, जहिड़ो बि आहे, ज़रदारी साहब ऐं बिलावल जी हुकूमत सिंधियुनि जी हुकूमत आहे। छा वाकई ईअं आहे? छा वाकई नवाज़ शरीफ़ जी सिंध में हुकूमत हुजे, ऐं इमरान ख़ान जी हुजे, ऐं पीर पागारे जी हुजे, ऐं मोहम्मद ख़ान जुनैदी जी हुजे, ऐं जाम सादिक अली जी हुजे, ऐं अरबाब गुलाम रहीम ऐं लियाकत जतोई जी हुजे, या जीएम सैयद या रसूल बख्श पलीजे जी हुजे, या अयाज़ लतीफ़ पलीजे ऐं ज़ैन शाह जी हुजे, या नईमुल हक जी हुजे, नईमुर रहमान जी, या के ॿी जमात जी, त हुन में अहिड़ो हशर हुजे हा? कहिड़ो हशर आहे जेको न कयो वियो आहे, जेको ॿिया अची कनि हा? सिंधियो, तव्हांखे सोचण लाइ दावत थो ॾियां, ॿियो कहिड़ो हशर थियणो आहे? ज़रदारी साहब ऐं बिलावल साहब, ॿियो छा थियणो हुजे हा जेको ॿिया अची कनि हा? के धारिया, के अजनबी माण्हू, ॿियो छा अची कनि हा जेको तव्हां न कयो आहे? ॿिजो निज़ाम कंहिं आंदो? कंहिं अची चयो त कराची जी हुकुमरानी हिकिड़ी ऐं बाक़ी सिंध जे ॿियनि ज़िलनि जी हुकूमत ॿी? कंहिं अची उहो निज़ाम आंदो जंहिंखे असां सभिनी गॾिजी रद्द कयो? पीपुल्स पार्टी जी हुकूमत। कंहिं अची सिंध जे ॻोठनि खे पादर हणी, डंडा हणी, बिल्डोज़र चाढ़े, बहरिया वारनि जे हवाले ज़मीनूं कयूं, ऐं सिंध जे माण्हुनि खे पंहिंजे घरनि, पंहिंजे अजनि मां लतूं हणी, धिका ॾेई, लचियूं वसाए ख़ाली करायो? ज़रदारी साहब जी हुकूमत हुई, बिलावल साहब जी हुकूमत हुई। कंहिं अची चयो त कराची जा जज़ीरा विकिणी तीनवाल कयो? ज़रदारी साहब जी हुकूमत हुई। कंहिं अची चयो त असीं लिखी था ॾियूं त जेका 10 सालनि खां पोइ आदमशुमारी थियणी आहे, सा हाणे तकिड़ो कराए वठो ऐं सिंध जे ॻोठाणनि इलाइक़नि जूं सीटूं घटाए छॾियो ऐं सिंध सूबे जूं पाकिस्तान जे मुक़ाबले में निशस्तूं घटायो। हिननि पाण ख़त लिखी CCI खे, मुराद अली शाह ऐं ज़रदारी साहब सिंध जी आदमशुमारी में सीटूं घटाए छॾियूं। कंहिं अची सिंध जो पाणी रोकरायो आहे, हिननि रोकरायो आहे। कंहिं अची चश्मा झेलम ऐं तौसा पंजनद कैनाल वहाराया, ही हुआ। किन अची पेमरा ते बिजली जे मंसूबनि जोड़ण लाइ माहौल ठाहे उन्हनि जी हिमायत कई, ही हुआ। कहिड़ो हशर ॿिया अची कंदा जंहिंखां डिॼारियो था सिंध खे? अहिड़े कलम लिखनि था सोशल मीडिया ते, अख़बारुनि में, हीअं न थियो त पोइ हूअं थी वेंदो, हीअं थी वेंदो। छा थींदो? ही जे हलिया वञनि न, को ॿियो अचे, को ईसो मूसो, को अल्लू, को बल्लू, कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? थर खे बुख मारे कंहिं मारियो? थर जे ॿारनि जे खुराक लाइ ईंदड़ खीर ऐं उन्हनि जे लाइ कणिक जा अटा, उन्हनि में वारी भरे गुणियूं कंहिं ॾिनियूं? कंहिं अची निमिरता, नाला, रिंद, नौशीन काज़मी जा लाश उछलाया? कंहिं अची फातिमा फरड़े जो लाश उछलायो? कंहिंजे दौर में प्रिया कुमारी गुम आहे, कंहिंजे दौर में पब्लिक सर्विस कमीशन नौकरनि जे फिक्रे जो मर्कज़ बणिजी चुकी आहे। कंहिंजे दौर में कमंद जे आबादारनि खे लठूं हणी कमंद जे भरनि खे काठनि जे भरनि खां सस्तो विकियो वियो। कंहिंजे दौर में राइस कैनाल में पाणी न हुअण जे करे कंहिंजे दौर में सारियूं तबाह थी वयूं, कंहिंजे दौर में कणकुनि जा बारदाना विकिया था वञनि, कंहिंजे दौर में यूरिया जे क़ीमतुनि खे आसमान ते पुॼाए आबादगारनि हारनि जी चेल भॻी वई आहे। कंहिंजे दौर में लेडी हेल्थ वर्कर्स ते, उस्तादनि ते,
बल्दिया जे मुलाज़िमन ते ऐं शागिर्दनि ते कराची में लठियूं थियूं वसायूं वञनि। कंहिंजे दौर में रवादारी लाइ निकिरंदड़ गुज़ारनि में अदीबनि, शाइरनि ऐं न्याणियुनि खे वारनि खां जले पट ते गहले उन्हनि खे लतूं थियूं हयूं वञनि। कंहिंजे दौर में ससुई ऐं सोरठ जा पीउ गुमनि, कंहिंजे दौर में माइटनि जा वालिदैन गुमनि, बचड़ा लंघड़नि। कंहिंजे दौर में रोडनि ऐं रस्तनि ते सिंधी फ़क़ीर बणिजी पिननि पिया, सिंध जे न्याणियुनि जे भुजनि में अथनि ऐं उहे इनकम सपोर्ट प्रोग्राम जे कार्डनि लाइ तज़लील जो शिकार पियो थियनि। कंहिंजे दौर में इहो पियो थिए जो ॾेजारियो था त ही हलिया विया त पोइ हीअं थी वेंदो। दुनिया में एतिरा माण्हू जंगियुनि कोन मारिया आहिनि जेतिरा टिनि शयुनि मारिया आहिनि। हिकिड़ो बुख ऐं उञ मारिया आहिनि, जंगियुनि खां वधीक माण्हू ॿियो ॾुकार मारिया आहिनि, जो दरिया ऐं समुंडनि जे रुख़ तब्दील थियण जे करे मुआ आहिनि। तव्हां सम्झो था त जेकॾहिं ही पाणी बंदि थियो त ही समुंड मींहुं वाच तूफ़ान थी मथे चढ़ंदो ईंदो ऐं बदीन सिजावल ऐं छटनि खे खाईंदो वेंदो ऐं दरियानि जा रुख़ सुकण जे करे मटिजी वेंदा। तव्हां सिंधियुनि खे इहो अहसासु आहे? असीं जेको निकिता आहियूं सो छो गॾु आहियूं? असांजूं त अलॻि अलॻि पार्टियूं आहिनि, असांजा त अलॻि अलॻि नुक़्ते नज़र आहिनि। असीं हिकिड़ी स्टेज ते छो वेठा आहियूं? असांजा त अलॻि अलॻि नुक़्ते नज़र ऐं चार्टर ऐं मुतालबा आहिनि। पोइ असीं गॾु छो आहियूं? छाकाणि त ख़तरो एॾो वॾो आहे, छाकाणि त ग़नीम एॾो वॾो आहे, छाकाणि त हमले आवर एॾो वॾो आहे। हमले आवर को बि ताक़तवर न हूंदो आहे जेकॾहिं उहो ॿाहिरियों ऐं धारियो आहे, पर जे ॿाहिरें ऐं धारे हमले आवर सां तव्हांजे सफ़नि जा गदार मिली वञनि त पोइ तव्हांखे कुख में खंजर लॻंदो आहे। तंहिंजे करे तव्हांखे ॿिमुई बला सां ॿितरफ़ी जंग लड़णी पवंदी आहे। तंहिंजे करे इलाही सारनि माण्हुनि जी ज़रूरत आहे। ऐं हिन प्लेटफॉर्म तां दावत थो ॾियां सिंध जे समूरनि क़ौम परस्तनि खे जेके ॿाहिरि आहिनि। ऐं दावत थो ॾियां तरक़ी पसंद पार्टी खे, ऐं दावत थो ॾियां पीपुल्स पार्टी शहीद भुट्टे खे, ऐं दावत थो ॾियां जीअं सिंध मुहाज़ ऐं क़ौमी मुहाज़ खे, ऐं दावत थो ॾियां सिंध जे ॿियनि समूरनि लेफ्टिस्ट ऐं प्रोग्रेसिव पार्टियुनि खे। हींअर धार धार देगिड़ी न चाढ़ियो, अलॻि कम ज़रूरु कयो। अलॻि एहतजाज भली शइ आहे, आई फुली सपोर्टेड उहे कयो। अलॻि एहतजाज कंदे असीं बि कयूं था, ही बि कनि था, ज़ैन शाह करे थो, सभु कयूं था, पर अलॻि एहतजाज कंदे कंदे हिकिड़ो गॾियल प्लेटफॉर्म हुजे, अलॻि एहतजाज थियनि, हिकिड़ी गॾियल ललकार थिए, हिकिड़ो गॾियल इज्तिमाही एहतजाज थिए, हिकिड़ो गॾियल सॾु हुजे, हिकिड़ो गॾियल मुआज़ हुजे। जे गॾियल मुआज़ तां दुश्मननि खे नियापो वञे त सिंधी सभु गॾु आहिनि। जीअं पश्तून पंहिंजे बुनियादी नुक़्तनि ते जिरगो सराय गॾु थींदा आहिनि। पश्तून क़ौमी जिरगो, सभु पश्तून गॾु। बलोच पंहिंजे जरगनि में सभु गॾु। पंजाब जे माण्हुनि जो गॾियल मौक़िफ़ किन नुक़्तनि ते, तीअं सिंध जो हिकिड़ो गॾियल मौक़िफ़, सिंध जी हिकिड़ी गॾियल लाइन, सिंध जो गॾियल नुक़्ते नज़र। जेकॾहिं न आयो त आउं तव्हांखे ॿुधायां थो, आउं तव्हांखे ख़बरदार थो कयां। ही मुंहिंजो अदियूं वेठियूं आहिनि, ही भाउर वेठा आहिनि, उहो मंज़र ॾिसो त ॻोठनि में शहरनि में टैंकर हुजनि ऐं तव्हीं बीठा हुजो, इन टैंकर जे पाणीअ जा पैसा तव्हां वटि न हुजनि। गज़ा में जीअं ॿार बुख पिया मरनि, तड़पनि पिया, जीअं सूडान ऐं एथियोपिया ऐं अफ्रीका जे मुल्कनि में हसर हशर हूंदो आहे। पखाल नंढड़नि ॻोठनि में, के इंशा में, झुंपीर में, पटीदन में, छाछरे में पखाली पाणी खणी अचे ऐं तव्हांखे ॿ ढुक पाणी ॾियण लाइ तव्हांखे 500 ऐं 1000 रुपया ॾियणा पवनि। वेझण लाइ तव्हां वटि पाणी न हुजे, तव्हां वटि बाथरूम लाइ पाणी कोन हूंदो, तव्हांजा फसल सुकी वेंदा, तव्हांजी ज़मीन कलराठी बणिजी वेंदी, तव्हांजे ज़मीन ते कणिक कोन पोखे सघंदो जो रुॻो पाण खाई सघो, सारियूं कोन पोखे सघंदो जो रुॻो पाण वापराए सघो, तव्हांजा वण अॻु में ई कोन्हनि, वधिजी विकामी विया, जेके रहियल सहियल वण आहिनि से सुकी छणी वेंदा। तव्हांजी सिंध ईअं थी वेंदी जीअं मींहनि खां अॻु में थर में भिटुनि ते वारी पई उॾामंदी आहे, जीअं काछे में वारी पई उॾाईंदी आहे, जीअं अछड़े थर में वारी पई उॾामंदी आहे। तव्हां जूं न्याणियूं जेके हींअर ई पिननि ते मजबूर आहिनि, सेकेंड वर्ल्ड वॉर यादि कयो, ॿी जंग अज़ीम में अमेरिकन ताक़तुनि ऐं ॿियनि मग़रबी ताक़तुनि ऐं जर्मननि अहिड़ो असर कयो हो
फारिस सां विच ओभर सां टूर ओभर सां जो बैंकॉक ऐं थाईलैंड जो बाज़ारूं जिस्म फरोशी जा अॾा बणिजी विया, खुराक ख़त्म थी वई। फिलिपाइन ऐं मनेला में रुगो जेके ईंदा हुआ अमेरिकी फौजी, उन्हनि लाइ औरतूं ग्राहकनि जे इंतज़ार में बीठियूं हूंदियूं हुयूं। मनेला बाज़ार हुस्न बणिजी वियो। बाली ऐं इंडोनेशिया जा जज़ीरा बाज़ार हुस्न बनाया विया। सिंगापुर खे बाज़ार बनायो वियो, थाईलैंड खे बाज़ार बनायो वियो, वियतनाम खे बाज़ार बनायो वियो। माण्हुनि वटि खाइण लाइ कुझु कोन हो। गैरतूं दफ़न थी वियूं, मोहबतूं दफ़न थी वियूं, इज़तूं ऐं वक़ार दफ़न थी विया। हींअर बि न्याणियुनि जे वारनि में अथनि, जॾहिं तव्हांजे घर में 500 रुपया कोन हूंदा त तव्हां ॿिनि ॾींहंनि लाइ राशन वठी सघो, तॾहिं सिंध जो कहिड़ो हशर कंदा ही। सिंध खे ही कहिड़े तरफ़ खणी पिया वञनि। ही त ही जहाज़ में कराची एयरपोर्ट तां जहाज़ उॾामंदो ऐं ही वञी एमिरेट्स हिल्स में लहंदा, ही वञी एजवेयर रोड लंडन ते लहंदा, ही वञी न्यूयॉर्क जे टाइम स्क्वायर जे भरिसां कंहिं महल में लहंदा, ही वञी पोर्चुगाल ऐं स्पेन ऐं इटली जे महलनि में रहंदा। ऐं तव्हीं ऐं असीं जिन जो गुज़र सफ़र, जिन जो जियापो सिंध ऐं सिंधू जो पाणी आहे, उन सां जेको हशर थींदो, ही MNAs MPAs जेके सिंध असेंबली में ऐं सेनेट में ऐं क़ौमी असेंबली में वेठा आहियो, का थोरी गैरत अथव, का रत्ती, को मासो, को तोलो, को पाई पैसो। MNA MPA साहिबान, वज़ीर साहिबान, ही जेका गजगोड़ करे V8 में मर्सिडीज़ में चढ़ी धूड़ उॾाईंदे रस्तनि तां लंघो था, सोचो था त इहा धूड़ उॾाईंदड़ रस्तनि ते तव्हांजी गाॾीअ जे पोयां माण्हू हिन करे आहिनि जो माण्हू अञा उम्मीद कनि त मतां कुझु थी वञे। जे इहे बुखिया लंघण माण्हू निकिरी पिया ऐं चौधारी भड़बाम हूंदो, जेको ॾोह ईंदा, जेको अज़ाब ईंदो, जेके घरू झेड़ा थींदा, तव्हां तबाह ऐं बर्बाद थी वेंदो, तव्हां खणी भॼी वेंदो। तव्हांजा मिट माइट त हिते हूंदा, तव्हांजा ईंदड़ नस्ल तव्हांखे थुक हणंदा, तव्हां ते तारीख़ लानत करंदी त ही उहे ज़लील ऐं कमीना इंसान हुआ जिन पंहिंजे वतन जो पाणी, पंहिंजी शहर जो विकिणी छॾी, पंहिंजे वज़ारतुनि ऐं पंहिंजे माल ऐं पंहिंजे अयाशी ऐं करप्शन लाइ। तंहिंजे करे सिंधियो, आउं तव्हांखे सॾु थो ॾियां ऐं ही सेव इंडस मूवमेंट तव्हांखे सॾु थी ॾे। आरज़ी तरह कुझु वक़्त लाइ ॿियनि मफ़ादनि खे पासो रखो, ॿियनि इख़्तिलाफ़नि खे, ॿियनि हिक ॿिए जी टंग कढण खे। ही अॻियां अची वियो, हिन जो झंडो थी वियो, ही पहिरीं तक़रीर करे वियो, ही आख़िरी तक़रीर करे वियो, अख़बार में हिन जो नालो पहिरीं आयो, मुंहिंजो पोइ आयो, हिन जी गाॾी अॻियां भॼी वई, हिन जी गाॾी पोयां आई, हिन जो नालो अॻिते हो, हिन जो नालो पोइ थियो। आऊं छो अचां, मूंखे वारो कोन मिलियो। इन्हनि ॻाल्हियुनि खे लताड़ो, इन्हनि खे थुकाणो। सिंध ऐं अमन खां वधीक अहम आहे, तव्हांजो मुस्तक़बिल वधीक अहम आहे, तव्हांजा ईंदड़ नस्ल वधीक अहम आहिनि। तंहिंजे करे आऊं तव्हांखे सॾु थो ॾियां सिंध जे हिकिड़े हिकिड़े माण्हूअ खे त तव्हां इन इरादे सां निकिरो, इन जज़्बे सां निकिरो, इन वचन सां निकिरो। भेनरूं, तव्हां इन हौसले सां निकिरो। तव्हीं माण्हू आहियो ऐं मैं आज इस दिन में अपने उर्दू बोलने वाले भाइयों से मुखातिब हूं। अभी ताहिर मजीद साहब ने जबरदस्त बात की। आपको पता है, जब छोटा बच्चा पूछता है माँ से, छोटा बच्चा 4-5 साल का, उसके घर में एक और बच्चा पैदा होता है तो माँ से कहता है, छोटा बच्चा कहता है कि अम्मी ये छोटा भाई कहां से आया है? तो माँ बाप उसे क्या जवाब देते हैं? बेटे इसको परियां छोड़ के गई थी, परियां लाकर इसको घर पे छोड़ के गई है, परियां लेके आई है। तो शहरों में रहने वाले भाइयों, आप तो बड़े हैं, आप छोटे बच्चे तो नहीं हैं जिनको परियों का किस्सा बनाया जाए कि कराची की गलियों में या हैदराबाद की गलियों में जो पानी आता है वो वासा देता है या वाटर बोर्ड देता है। आप इस परी के कहानी पे यकीन रखते हैं कि हैदराबाद का पानी वासा देता है और कराची का पानी वाटर बोर्ड देता है और वो पता नहीं कहां से आता है। इस परियों के किस्से पे चलते हैं आप। आपको इल्म नहीं है कि वाटर बोर्ड को और वासा को जो पानी आता है ये यहाँ से आ रहा है, दरियाए सिंध से, वो कीझर से आ रहा है, कलरी भगाड़ झील से आ रहा है, कीझर गुज्जो कैनाल से आ रहा है, K4 के जरिए आ रहा है, कीझर के जरिए और हालेजी लेक से पानी आ रहा है। और उसी पानी के सहारे हमारे उर्दू बोलने वाले भाई, हमारे कराची में बसने वाले सिंधी, पंजाबी, बलोची, पश्तो और उर्दू बोलने वाले भाइयों की सांसें चलती हैं, उनके घर में रोजी बनती है, उनके घरों में
देगचियों में खाना पकता है, उनके वॉशरूम में पानी होता है, उनके बच्चे वो घोंट पीते हैं जो कींझर कुचो कैनाल और हालेजी से पानी आता है, और आप इंडिफरेंट हैं, आप लाताल्लुक हैं, आप खामोश हैं कि सिंधी जाने, सिंधियों का किस्सा जाने। ये सिंधियों के किस्से की बात नहीं है, ये 7 करोड़ सिंध के वासियों की बात है, और ये सिंध के 7 करोड़ वासियों की भी बात नहीं है, ये 25 करोड़ पाकिस्तानी